नौशर ऑफ रोज़ रिपोर्ट ब्यूरो चीफ फैसल भट इलेक्शन ऑफिस आरो धरणे जेयूआई जी अगवानी में धरणो जारी मुज़ाहिरीन जी अगवानी अब्दुल रहमान डंगराज जेयूआई जिले सदर नौशर ऑफ रोज़ मौलाना अब्दुल अलीम घांगरो जनरल सेक्रेटरी जेयूआई जिला नौशर ऑफ रोज़ अकरम पीरजादो प्रेस सेक्रेटरी जेयूआई कारी अब्दुल हक राजपूत मौलाना फजल रहमान कीरियो अब्दुल मालिक अबड़ो ऐं ॿिया करे रहा हुआ। धरणे में सियासी समाजी अगवान शहरी एक्शन कमेटी महानूर शेख भी शिरकत कई, जिनजो चवण हो त असां सां धांधली थी आहे, इलेक्शन ॿीहर कराई वञे, जेकॾहिं अव्हां खे ईअं इलेक्शन जो ड्रामो करणो हो त अवाम खे छो ज़लील कयो वियो। 12 बजे नतीजा हिकिड़ा पोइ वरी मटाया विया, असांजी खटियल उम्मीदवार खे बि हाराए वियो। उहा धांधली छो कई वई? जेकॾहिं असांजा मुतालबा न मञिया विया त असां चुप करे न विहंदासीं। असांखे जेको आला क़यादत जेको हुकुम कंदो असां उनखे लबैक कंदासीं ऐं असां सिंध असेंबली वञी लखनि जी तादाद में अवाम गॾु करे क़ाइद हज़रत अल्लामा मौलाना राशिद महमूद सूमरो जी अगवाणी सिंध असेंबली अॻियां धरणो लॻाईंदासीं। असां आला इदारनि खां मुतालबो था कयूं त इलेक्शन ॿीहर कराई या असांजी खटियल उम्मीदवारनि जा जेकी हिन महल ताईं नतीजा ज़ाहिर न कया आहिनि उन्हनि जी रिज़ल्ट जारी कनि। जेसीं ताईं फार्म 45 जो नतीजो नथो मिले तेसीं ताईं धरणो जारी रहंदो। जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर।